अस्सलाम वालेकुम अज़ीज़ दोस्तों, असां पढ़ंदासीं आमन पूरन जी ज़रब ऐं वंड मल्टीप्लिकेशन एंड डिविजन ऑफ कॉमन फ्रैक्शंस। अच्छा, आमन पूरन जी ज़रब ऐं वंड कीअं थींदी आहे? मिसाल तौर हीअं असांखे दर्जो ॾिनो रहियो 2 भाङे 3 ज़रब 4 भाङे 5, त इनखे असां कीअं हल कंदासीं? सफ़ा सवली आहे। हीउ जेको अंश आहे, अंश सां ज़रब थींदो, छेद सां ज़रब थींदो, उन खां पोइ सादो कंदासीं। 1 चौंक चौंक 2 चौंक 8 टिप जा 15, 8 भाङे 15 जवाब। छो जो हिननि ॿिन्ही ते खोड़ो कोन थो लॻे, इन जे करे इहो असांजो जवाबु आहे। सफ़ा सवलो, अंश सां थींदो ज़रब ऐं छेद सां ज़रब थींदो। अच्छा, हिकिड़ो ॿियो मिसाल वठूं था इन जो। टिप 50, हीउ जेको अंश आहे, अंश सां ज़रब थींदो। टिप 50 15 ऐं 9 15 135। अच्छा, हाणे इन ते वरी खोड़ो लॻाईंदासीं। हाणे 5 जो खोड़ो लॻाईंदासीं। 1 5 5 2 5 10, 3 असांखे बीहारणो, 3 असां बीहारियोसीं 10, 13 बीहारणो असां बीहारियोसीं 10, 3 बची पिया हेॾां या 35, 7 5 35, 27 दफ़ा हिन ते 3 दफ़ा, 3 भाङे 27। अञा हिन ते असांजो खोड़ो लॻे थो। 1 टिका 3, 7 टिका 21, 9 टिका 27, त 1 भाङे 9 जवाबु आहे असांजो। माना जेसि ताईं सादो नथो थिए, खोड़ो लॻे थो त सादो कंदा वेंदो जेसि खोड़ो न लॻे। 1 भाङे 9 ते को खोड़ो कोन थो लॻे, ऐं इहो सादे में सादो जवाबु आहे, उन जे करे असांजो थींदो 1 भाङे 9। हाणे हिकिड़ो एग्ज़ाम्पल वठूं था वंड जो। वंड बि आसान आहे। अच्छा, हिनखे हाणे वंड कीअं कबो? वंड लाइ सिर्फ़ु हीउ जेको आहे पहिरियों दर्जो, इहो सेम जो सेम हेठि लाहे रखिबो। वंड जी जॻह ते ज़रब जी निशानी ॾिबी आहे। हीउ जेको दर्जो आहे हिनखे उबतो करिणो पवंदो। हीउ जेको 2 मथे हेठि छेद जी सूरत में आहे, ऐं 3 मथे अंश, इहो हीउ हेॾां अची वेंदो, 2 हेॾां अची वेंदो, हीउ थींदो 2 भाङे 3, उबतो थी वेंदो। पोइ हिनखे ज़रब करणी पवंदी, बसि आसान आहे। 8 8 2 16, 2 टिका 6। हाणे हिननि ॿिन्ही ते खोड़ो वञे थो अञा। हिन ते 3 दफ़ा, हिन ते 8 दफ़ा, 8 भाङे 3, हीउ उबतो आहिनि पूरा इम्प्रॉपर फ्रैक्शन। हाणे हिन उबते पूर मां तव्हांखे इम्प्रॉपर फ्रैक्शन मां कंपाउंड या मिक्सड फ्रैक्शन में तव्हांखे अचे थो। खोड़ो लॻाईंदासीं। 2 टिका 6, 2 सॼा 2 भाङे 3, इहो जवाबु थींदो। या हीउ जवाबु थींदो, या हीउ जवाबु थींदो। छो त हीउ इम्प्रॉपर फ्रैक्शन आहे। इम्प्रॉपर फ्रैक्शन मां जेकॾहिं सॼे में बदिलाईंदासीं त हीउ जवाबु थींदो। अच्छा, वंड जो हिकिड़ो ॿियो मिसाल वठूं था। हाणे हिनखे बदिलाईंदासीं। सिर्फ़ु हीउ साॻियो ई रहंदो, हिनखे बदिलाए ज़रब जी निशानी विचारींदासीं, पोइ असांखे ज़रब करिणो पवंदो बसि रुॻो। हाणे 10 भाङे 16 ज़रब 5 भाङे 3 थी वियो। 10 5 50 थी वेंदो। 1 सरो 32 32 48। हाणे हिन ते खोड़ो लॻाईंदासीं। 2 दूं 4, 4 दूं 8, हिन ते 24 दफ़ा, हिन ते 25 दफ़ा, 25 भाङे 24, उबतो आहिनि पूरा। हिनखे जे गजरानपुर में बदिलाए देसीं 1 सॼा, 1 भाङे 24 जवाबु ईंदो। मुंहिंजे ख़्याल में हाणे हीउ तव्हां सिखी वरितो हूंदो। असां हीउ सिखी वरितो आहे। ज़रब बि सिखी वरितीसीं, वंड बि सिखी वरितीसीं। हाणे अॻिते असां सिखंदासीं इंशाअल्लाह कट ऐं जोड़ आमन पूरन जी त कीअं थींदी आहे, इंशाअल्लाह वरी ॿिए वीडियो में।